पूरे मुल्क ॾींहुं दादू में बि शहादत इमाम रज़ा अलैहिस्सलाम जो ॾिहाड़ो वॾे अक़ीदत ऐं एतिराम सां मल्हायो वियो। उन मौक़े ते मोमिननि पारां न्याज़ लंगर तक़सीम करे सबिलुनि जा स्टॉल लॻाया विया। अज़ादारी करे रत ऐं लुड़कनि सां भेटा पेश कई वई। 23 ज़ुल्क़द शहादत इमाम रज़ा अलैहिस्सलाम जे सिलसिले में मरकज़ी इमाम बारगाह हैदरी जे अंगण ते अंजुमन हैदरी दादू पारां मजलिस अज़ा ऐं अज़ादारी बर्पा कई वई। शहर जे इमाम बारगाह गरीबुल गुरबा में मजलिस अज़ा खे मौलाना साईं बख्श मनाज़री, मशहूर ख़तीब अलामा अयाज़ अली कुमी, मौलाना सलीम रज़ा हैदरी ऐं ॿियनि ख़िताब कयो ऐं इमाम रज़ा अलैहिस्सलाम जी शान में फ़ज़ाइल ऐं मसाइब बयान कया। मादवी जुलूस रवायती रस्तनि खां थींदो इमाम बारगाह गरीबुल गुरबा दादू ते नहर थियो। शिया उलमा काउंसिल जे मरकज़ी ज़िले तालका सिटी दादू जे अॻुवाण सैयद फिदा हुसैन शाह काज़मी, ज़ाकिर हुसैन जोयो, सदाकत जोयो ऐं ॿियनि पारां नगर न्याज़ तक़सीम कयो वियो। उन मौक़े ते SSP दादू इरफान अली समूह जी हुकूमत पुलिस ऐं रेंजर्स जा एहलकार मुक़ररु करे सिक्योरिटी जा इंतिज़ाम इंतिहाई सख़्त कया विया हुआ।